दोस्तों हे एयरपोर्ट पे आता हे मालिक तो खीसे में हाँ आदिल अची गोली तो पाँचो हाँ खबर पवंदी मज़ो ईंदो आदिल चारी दोस्तों यो ॻोल्हण वञे तो आदिल वञे तो। अस्सलाम वालेकुम दोस्तों छाल वाला है उम्मीद करें सब ठीक ठाक होना दोस्तों मां थोड़े टाइम खां बाद में व्लॉग ठाहियां थो ऐं अॼु जो जेको व्लॉग आहे अॼु आदिल सां कंदासीं प्रैंक मां थोड़े टाइम खां बाद व्लॉग ठाहियां थो इंशाल्लाह तव्हांखे व्लॉग में मज़ो ईंदो इंशाल्लाह ईंदा व्लॉग ईंदा अॼु आदिल कयूं था प्रैंक नवां आदिल एयरफोन वठी आयो आहे पोइ हे पिया आहिनि घर वियो आदिल मोबाइल खणणु हाणे मां हिन जे लिकाइण सां थो ईंदो पियो मोबाइल खणींदो ऐं पोइ ॾिसंदा छा रिएक्शन हूंदो छा हूंदो इन जा मां खणां थो पोइ तव्हांखे ॾेखारियां थो। दोस्तों हे एयरपोर्ट पे आता हे मालिक तो खीसे में हाँ आदिल अची गोली तो पाँचो हाँ खबर पवंदी मज़ो ईंदो आदिल चार रिएक्शन हूंदो आहे ऐं अॻियां तव्हांखे ॾिसणु तव्हांखे मज़ो ईंदो व्लॉग में वीडियो को लाइक कयो शेयर कयो चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वधि खां वधि शेयर भी कयो। दोस्तों हाणे मां कैमरा वैमरा काथे लिखी आहियां तो आदिल हाणे ॼण अचण वारो आहे मां कॉल त कई आहे ॾिसूं था। दोस्तों हुयो आदिल अचे तो पियो हुयो आदिल अचे तो न ख़बर न आहे शायदि ना व्लॉग न तो भरिया यार ये गेम खेला तो आदिल गाल बुध ओए व्लॉग ठाहियो जा सही है व्लॉग ठाहियो था खोड़ टाइम थी व्लॉग न ठाहियो था सही है छा थियो वरी घणे वती है अच्छा बिजली की भाई वाली कूड़ है जाई बता न मां ख़बर है मां पाण व्लॉग ठाही तो व्लॉग ठाहियो लाइट तो बारे हिते रखी कोने बाहर हलां दोस्तों हलां था ॾिसूं था आदिल जी काथे एयरपोर्ट में मिलनि था हैंड फ्री जेका आदिल हैंड फ्री त न हूंदा आहिनि एयरपोर्ट में ॾिसूं था हलूं था। दोस्तों ये असां आदिल एयरफोन ॻोल्ही था ॻोल्ही थो हलंदो आहे वॾो परेशान आहे ख़ैर आहे लभिजी वेंदा को मसइलो न आहे लॻे त नथो लुड़ंदो अथवा दोस्तो अला करे लभिजनि थे ॻोल्ही थो अथवा दोस्तों इहो ॻोल्हण वञे थो आदिल वञे थो आदिल हेॾे 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 तो मां ॻोल्हे ॼाण अॼु छा ॻोल्हे अञा न लभिया थी हाल हाल तो मां ॻोल्हे ॼाण थो। दोस्तों आदिल अॻ में कयो आहे वञे तो ॾिसूं था आदिल छा रिएक्शन हूंदो आहे ॾिसूं था दोस्तों ये आदिल वेठो आहे हाणे असां व्लॉग भरियो था अॻियां ॾिसूं था अॻियां तव्हांखे ॾेखारियो था छा आहे छा थी न लभे घणे वती आहे घणे भाई मोबाइल किरे थी हथ में ईअं न कर कॾहिं वती है मूंखे तूं ॾेखारी न हुई हाँ पोइ खटियो खाधो है ना अॼु हाणे कारे कये पोइ हाणे छा थिए अॻियां छा थिए मानी मिलंदा घर हाणे या तूं 50,000 गुम कई आहे अॼु हाँ अड़े मूंखे यार ॾुख ॾाढो थियो दोस्तों आदिल परेशान आहे आदिल कहिड़ी ॻाल्हि न ई वठी वठंदासीं तूं ग़रीब थोरी आहे एतिरो रोए त न थोरे रोए त न हिन रोअण ते था मुंहुं अची वियो था ॾिसो था हिन रोअण ते मुंहुं अची वियो हे रोअण ते मुंहुं आहे ॾिसो त तव्हां ॾिसी सघो था तक तक मिसाल तौरु हाणे मिली वञे त पोइ सही आहे दोस्तों हाणे असां वञूं था ॿाहिरि ॾिसूं था ऐं हाणे ॾिसूं था अॻियां छा थिए थो बसि आदिल जी एयरपोर्ट घुमाई गुम थियूं ठीकु आहे छा आहे न यार मां वटि त न आहे मां रखंदो अहिड़ा कम कंदो आहियां मां न मां छा कयां थो न अहिड़े त व्लॉग ई अॼु ठाहिया प्रैंक छा थो असां कंदो न हिते पई कोन्हे तो खीसे में मां ॾिठी कोन्हे अलाए कहिड़ी आहे सची ॿुधा मतलब मां वटि हुजे त तूं प्रैंक कयो आहे न मां प्रैंक कंदुमि ठीक है हलूं गर्मी भी थी वही है बस हलूं था जेको नसीब अब थी तॾहिं यार
मला ना कर यार घणी मजा तू घणी करनो छाई मजा मा तो कंदो है मजा ब्रेक करनो हंस क्या करनो तो हम करी केवा नहीं काते कही तू अति तो यार दे मला ना कर दे छाई मजा मला ना कर दे रखी नमस्कार तू तंग करे तो पांच पांच खीसे में रखी तू कही यार तू घड़ी मला प्रैंक करनो है मजा करनो है वो मोटा दे छाई मजा कहे मला नहीं तो मजा का है जमा छोड़ मजा के हां छोड़ मजा के रख दे तू आगे मजा के तू ही है हाँ बस लगी ना तू मजाक तो था ही ना रगल माँ के फेरी कमा हां दे मां मैं दे ओ या भाई तो एडेसी वाला ये मनी कही दे तो सा प्रैंक तो तियो ना तो प्रैंक तो तियो ना आणि इतने कर दे मजा के चाहिए यार मजा के रोज मजा रखनो कान मजा जरूर यार थोड़ी घणी मजा खाले पई हां वेलो तो ठइयो ए घणी बात है ए 75 छा दे यार सही सही बुधा 9 रेट 5 रेट ना ने नोरे ने भैया दोस्तों ये 1500 में वठी आया 5000 में कूड़ो ने तो दोस्तों ता एहसान नजर तक नहीं दो एहसान थोड़ो वयाला कम सां न तो उनखे व्लॉग में घुरायो आहे या वधीक मज़ो थिया ऐं ॾिसो छा थिया ऐं असांजो उस्ताद मोहम्मद बश्क जेको सऊदी वियो आहे उहो बि हाणे जल्दी ईंदो उन सां ई व्लॉग ईंदा ॾिसंदासीं इंशाल्लाह ऐं मां थोरो ॾींहुं थिया मतिलबु महीनो थी 2-3 महीना थी आहिनि व्लॉग नथा अचनि इंशाल्लाह हाणे इंफॉर्मेटिव वीडियो ईंदा इंशाल्लाह 2-3 ॾींहंनि में त व्लॉग ठाही था एडिट कोन कंदा वरी एडिट कंदा त अपलोड करे छॾियूं उम्मीद कयां तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो त वीडियो खे लाइक ऐं फेसबुक पेज खे फॉलो कयो हिन वीडियो में एतिरो ई मिलूं था ॿिए वीडियो में तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।